नवदेरो वेझो मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा जे टकर में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ग़रीबाबाद जो रहवासी अली हसन मीराणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु हादसे में 5 महीननि जी ॿाड़ी बि फौत थी वई हुई। फौतनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं नवदेरो वेझो मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा जे टकर में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ग़रीबाबाद जो रहवासी अली हसन मीराणी ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु हादसे में 5 महीननि जी ॿारड़ी बि फौत थी वई हुई। फौतुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं नवदेरो वेझो मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा जे टकर जे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो आहे। ग़रीबाबाद जो रहवासी अली हसन मीराणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु हादसे में 5 महीननि जी ॿारड़ी बि फौत थी वई हुई। फौतुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सलीम रज़ा सोलंगी जी। सलीम सोलंगी, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी, नवदरो लॻ 3 ॾींहं अॻु चिंची जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण करे फौत थी वियल अबम बारड़ी राजा ऐं संदसि वालिद जेको आहे अली हसन मीराणी, हुनजो जेको आहे त जेके हादसे कंदड़ जेको चिंची ड्राइवर हो उहो जेको आहे हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थी सघियो, जंहिंजे करे वारसनि पारां जेको आहे त हुन अली हसन मीराणी जो लाश जेको आहे उहो सखर लाड़काणो ऐं हथोदरो नवदरो रोड ब्लॉक करे एहतिजाजी धरणो हुयो, जिते हुननि जेको आहे त फौतियुनि जा जेका वारस हुया उन्हनि जो जेको चवणु हुयो त जेको आहे त असांजा जेके हिन महिल ताईं जेके जवाबदार आहिनि उहे पुलिस गिरफ़्तार न आहिनि कया। ऐं मुज़ाहिरीन जेके हुया लाल बख्श मीराणी, मोहम्मद इसाक मीराणी, अनवर अली मीराणी, अहमद अली मीराणी ऐं ॿिया हुते हुननि जो चवणु त पुलिस जेका आहे उहा जवाबदारनि खे 3 ॾींहं गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न कयो आहे ऐं चिंची ड्राइवर जेको आहे उहो आज़ादु घुमंदो पियो वठे। ऐं हुननि जेको आहे इहो मुतालबो कयो पुलिस खां ऐं पुलिस जे आला अफ़सरनि खां त जेको चिंची ड्राइवर आहे हुनखे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। 3 कलाकनि जे धरणे खां पोइ जेको आहे त DSP नवदरो उहो जेको आहे त मुज़ाहिरीन वटि पहुतो, जिते हुननि जेको आहे त हुनखे ख़ातिरी कराई ऐं चयो त असां जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं तव्हां एहतिजाज ख़तमु कयो ऐं तव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो। जी सलीम, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।